बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं हुर तहरीक जे हवाले सां जेके सारूणियूं आहिनि और गाज़ियुनि जे हवाले सां, फ़क़ीरनि जे हवाले सां, तहरीक जे हवाले सां जेको मेटर आहे मवाद खां उनखे गॾु करण जे लाइ सावण फ़क़ीर राजड़ जे तवसुस सां टंडे मिठा ख़ान जे भर में पठान फ़क़ीर राजड़ जे ॻोठ में असां आया आहियूं, जिते अछड़े तरह खां फ़क़ीर कही आया आहिनि। असां उन्हनि खां जेको सो मालूमात वठण जी कोशिशि कंदासीं। फ़क़ीर साईं, हाणे तव्हां पंहिंजो पहिरीं तारीफ़ नालो वग़ैरह ॿुधायो। मुंहिंजो नालो हाजी मोहम्मद सिद्दीक़ नालो आहे। राजड़ यहाँ ॻोठ मुंहिंजो थर वञे 1965 खां पहिरीं ॻोठ जो नालो छा आहे? ॻोठ जो नालो रप आहे। रप आहे? जी हाँ। हितां खां घणो पंधु परे आहे? हितां माना खिपरे खां जहिड़ो करे 15-20 माइल थींदो। हा, हाणे तुंहिंजे ख़ानदान जो मथे थोरो त माण्हुनि खे तफ़सीली ख़बर पवे त वालिद साहिब जो नालो छा? मुंहिंजे वालिद जो नालो भाई खान। हाँ, भाई खान जो पियो आहे बख्श अली। बख्श अली, हाँ। बख्श अली जो वालिद आहे माकन। माकन, जी हाँ। इन खां मथे माकन जो वालिद आहे पीरू। पीर बख्श, हाँ। पीर बख्श जो हाजी। हाजी जो दूरो। दूरे जो आहे वधियो। जी हाँ। इन वधिए ते पीढ़ी मूंखे यादि आहे। पीढ़ी त मूंखे सॼी यादि आहे। न भले भले पोइ चवंदो न, हीउ त मौक़ियो आहे न सही। वधे जो पियो आहे वरायो। अला वरायो पियो आहे छतो। हाओ छते जो आहे वरीद माना वरियाम। हाँ, वरियाम जो आहे वसायो जो सामतियो। हाओ सामतियो जो लहणी जो गहणी जो राजो। हाँ, भले जेको आहे ॿुधाए, महफ़ूज़ कर। राजे जो अदा वरी आहे वरियाम। हाँ, वरियाम जो वरी आहे वसायो जो आहे काहो ॾियो। हाँ, काहो ॾियो जो आहे अगहम ऐं सभु राजड़। हाओ अगहम जो पियो जेको आहे सो अथई राजड़ असुल किथां निकितो भला? कीअं थोरो बुनियाद ते पुॼी वियो हुई त थोरो हुनजी ख़बर। हाँ, असुल भला किथे ही? राजड़ सॼो हिंदुस्तान मुल्क सॼो पंहिंजो खितो गॾु पियो त ही अव्हां जा मिट माइट असुल जेको सॼो तसलसल मथे 10-12 पीढ़ियूं ॿुधाए असुल किथे हुआ? असुल जेको आहे न, हाणे असुल मुल्क जेको सो मंगरी जो। हाँ, मंगरियो महर जो जहिड़ो लॻो पाण बजे। पोइ राजड़ जेको हो सो नंढेरो किथे सुतो हो, पोइ उतां हू पकिड़े आया। पोइ राजड़ हुनजो सिपरो सालार ठाहियूं। पोइ मुक़ाबिलो लॻो महर खे राजड़ मारियो, मगर ने मारायो। मगर जो मारायो त उन ते छा कयो मंगरी जेका था हुनजे चादर लाशता जा विधई चादर त हुन महर ने गीत ॻाया त माण्हू करीना त असांखे मंगरी जो संग ॾेई वियो जेको अजर करिजी वियो आहे। दर्स हुनजो मंगरी जो भाउ उहो कावड़ियो त तो दुश्मन बस मारियो तो अजर करी तो धीअ ॾिनी आहे। तॾहिं उहो धीअ ॾेई छॾी महर खे। वरी राजड़ खे उन इंसाफ़ में मंगरी परणायो। हाँ, ॿी धीअ जंहिंजो पुटु थिया राजपार अगहम जा असीं राजपार ॿियो पाड़ो असांजो आहे। उहे हुनजा पुट थिया। तंहिंखां पोइ मिटी माइटी महर सां थी मंगरी जी त राजड़ पोइ हुन सां कई। वरी पुराणे टेम कंहिं मंझि राजड़ ने सद विझी छॾे, महर खे संग ॾियणु बंदि करे छॾियो। जेको अॼु ताईं बंदि आहे। बहरहाल पोइ हाणे पाण में विया जमायतूं, पाण में वयूं गॾियूं। हाणे इन जो असुल पटु कहिड़ो? अव्हां जे वॾनि जो, हाणे उहो तव्हां ते था अचो, अव्हां जे वॾनि जो असुल पटु इलाइक़ो कहिड़ो? असुल असांजो इलाइक़ो हीअ आहे अगहमी वारी ढंढ कावड़ियो। कावड़ियो असांजे ॾाॾे जो नालो, अगहम असांजे ॾाॾे जो नालो। उन्हनि जे नालनि ते ढंढूं आहिनि। इहे ढंढूं आहिनि, जंहिंजा मकान बि हिते आहे, तुरबतूं बि हिते आहिनि, कब्रिस्तान बि हिते आहिनि। हाओ असुल हिते ई आहे। हीअ जेके अव्हां जो वॾो ख़ानदान आहे, इहो पीर साईं पागार जेकी 7 पीढ़ियूं आहिनि, त पागारनि जा मुरीद कॾहिं कहिड़ी गादीअ में कॾहिं पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह खां थी विया आहिनि। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह जे पहिरें ज़हूरे में कादर फ़क़ीर हो राजड़। कादर ॾिनो जी राजड़ हो। हाँ, जंहिंजे घरां पीर साईं रोज़े वारी शादी कई। ठीकु आहे, उहो तड़ मांधले वारी ॻाल्हि राजड़ हो न, बिल्कुलु गस सां। हाओ इहो उनजा पोइ शादी पीर साईं कई। राजड़ क़ौम जेका कादर ने ख़लीफ़े पीर साईं रोज़े धणी खे ॾाज ॾिनी। इहा ॻाल्हि बाक़ी मशहूरु आहे न। हा जी आहे ॾाज। जीअं त क़िबला आऊं अगले में अगली शइ ॾियां थो, मुंहिंजी क़बूल पाण फरमाए त हिते बि क़बूल, ॾींहुं क़यामत जो क़बूल। छा थो फ़क़ीर ॾे? राजड़ क़ौम आऊं ॾाज बि ॾियां। पीर साईं सरदार क़बूल कया।
ही गुलाम हैदर जो पठान हाँ ये गुलाम हैदर गाजी हिते वारो गाजी ही हाँ वो इहो हुजे हेॾा भूरियो चंदाऊ राजन असांजा आहिनि उते जी महिमान थी जमायत मां ॿकर वठी 12 टिकियो उनखे चई ॿिया 2 बि मूंखे ॻोठ मां वठी ॾियो हाओ अॼु दावत तो छिकी फ़क़ीरान 2 मां कोई खाराई सुबुह मूं कई त उहो बि उन मां 2 12 ई राजन कोई पिन खाधा फ़क़ीर खे बि खारायूं फ़क़ीर चयो हाणे 2 खे मूं आंदा उहे बि हाणे ॾियो ॿिया ॻोठ मां वठी 10 ॾींहं जेके खाधई उहे कंहिंजा तोरा बि खाधई फ़क़ीर खे ॿुधाई कोन फ़क़ीर काढ़ियो वियो हलियो पोइ ॻाल्हि साईं त पीछे रोज़े वारे राजड़ सभु क़बूल करे छॾिया चई ॿिया त कयाम नहीं पर भूरी चंदू वारा त कोन चयोसि राजड़ में त उहे बि अची विया चई पीरनि जा गज़ब अचे विया मुंहिंजा 12 ॿकर खाई विया पीर क़बूल भलो तो जुड़िए के जस ठीक है इहो अवां जो ॾाढो भलो वरी अवां का वरी तफ़सील में वधीक अचड़े तरह जे हवाले सां पुछबो पर हाणे जीअं पंहिंजो मक़सद आहे न फ़क़ीर साईं ख़ासि तौर ते पीर साईं पागारनि जा नकुल शयूं शिकलियूं पर ख़ासि जेको हुर तहरीक जेका आहे सूर्य बासा वारो जेको दौर आहे विझड़ाई वारो त पाण थोरी ॻाल्हि कंदासीं सूर्य बासा वारे पीर साईं सूर्य बा चए फ़क़ीर सोराब मुख हुयो जी वो इहे तीका हा ॿुध उन असां सां ॻाल्हि कई छो त पीर साईं सूर्य जी टाइम में कोन आहियां ठीकु कोन आहियां हा फ़क़ीर ॻाल्हि कई त पीर साईं गड़क बंगुली था असांखे हुकुम ॾिनो त फ़क़ीरो मां थर ॾे हलंदुसि मुंहिंजी किथे बंदोबस्तु रखो पोइ उतर लहे वारे जी डंडा आहे उन खां मथे हिकिड़ो ड्रियो आहे उते पहिरीं जमायत गॾिजी जाइ रिथी त हिते पीर साईं लाइ ठाहियूं पोइ उते रिथे वरी विया उहो मुल्क हाणे हिंदुस्तान में जा नवतड़ तड़ इंडिया में नवतड़ थो सॼे उते वञी अदा पीर साईं लाइ लांडियूं ठाहियूं पोइ अलाए जेतिरियूं बि ठाहे पर उहे 5 ॾींहं के महीने ॾेढ फ़क़ीर वरी जी गणग पगुल ते हाज़ुर थियो केवल सॼी बंदोबस्तु करे लांडियूं ॿियूं ठाहे आया आहियूं हाणे पाण जो हा सुभाणे वारी ॾींदासीं सुबुह थियो जे फ़क़ीर सोराब बराबरि मां तोखे चयो मूंखे अलाह जल जलाल जो हलण जो हुकुम आई वियो हा पोइ पाण कोन हलिया इहा फ़क़ीर सोराब ॻाल्हि कई ॿी इहा कई त पीर साईं असांखे इहो हुकुम ॾिनो त वञी लुड़ कयो माने अंग्रेज सां दोसू शेखियो फ़क़ीर राजपाल माना अंग्रेज सां जंग कबी हा वेड़ कबी गाज़ी ठाहियूं ही पहिरीं गाज़ी थिया हा उहे हुर ठहिया शेखू राजड़ो हो अब्दुल्ला दलाणी हो फ़क़ीर सोराब हो पर 120 माण्हू फ़क़ीर ॻाल्हि कंदो त साईं तातो जेको जीणार ते मुक़ाबिलो वञी कयोसीं उन मुक़ाबले में शेखू शहीद थी वियो 2-3 फटिया पाण सां का कंहिं सां हिकिड़े शेख सां हिक दकी गोली वारी बंदूक हिकिड़े कंहिं ॿिए माण्हू सां आहे नड़ो बंदूक ॿिनि सां लठियूं ऐं कुहाड़ियूं जंहिं ते जंग कयो इन जी थोरो वधीक तफ़सील इहो त ख़ैर हाणे वॾो वाक़ियो आहे ॼणहार वारो इन में जेको हीउ अंग्रेज़ जो अमलदार वॾो हो लेम्बरक H.T. लेम्बरक दारा अमलदार सभु हिते रहिया न पोइ तहरीक जो हिसो आहे पोइ शुरूआत आहे माना सूर्य बादशाह पोइ केस थिया सभु ॻाल्हि थी 1930 वारा थिया रत्नागिरी वियो वरी वापसि आयो वरी पाण जेको हज कयो वरी वॾो सफ़र कयो इन खां पोइ 37-38 ॾींहं तहरीक शुरू थिए सभु शयूं थियनि थियूं हाणे भला जेको इहो वॾो वाक़ई जी तो ॻाल्हि खोले छॾी आहे त थोरो उनजी तफ़सीली ॿुधाई त भाई लंबे ऑफिसर हुआ सभु हुआ चवनि था त की जहाज़नि पे लामारा पे ॾिना ऐं वरी उते चवनि था त को जीअं ही पंहिंजो शेखी फ़क़ीर जो आहे त उते उनजे पुट जी का दावत हुई या का शादी हुई अहिड़े नमूने सां को घमसान हो ऐं हू बुल ताड़े फ़क़ीर खे घेरो कयईं पोइ फ़क़ीर मुक़ाबिलो कयो इहा का तफ़सील कीअं ॿुधायूं इहा कान्हे आख़िर इहा ई ख़बर जेका फ़क़ीरनि कई हुई हा इहा ई आहे पोइ मुक़ाबिलो थियो आहे जंहिंमें हुनजा इलाही माण्हू मारिया अथनि अंग्रेज़ी जा जाम मारिया अथनि फ़क़ीर हिकिड़ो सिखियो मारिजी वियो ऐं बुरहान राजड़ो उहो फटियो दोदो राजड़ो उहो फटियो उनखे धका उहे जहिड़ा खणी विया फ़क़ीर हुर उनजो वञी पोइ करायूं इलाज ठीकु थी विया ऐं हू हिकिड़ो मारिजी वियो हिकिड़ो फ़क़ीर शहीद थी वियो जेको मुख्य सरदार हो टोले जो उहो शहीद थी पोइ भला अहिड़ा की ॿिया मुक़ाबिला आहिनि फ़क़ीरनि जा भला वारे पीर साईं सरदार वटि वञण को गाज़ी थियसि शुरू में गाज़ी थियण जे लाइ पीर साईं हिनखे घुरायो ऐं कीअं हुनखे जेको सो ख़लीफ़ो मुक़ररु कयईं इहो शुरूआती ॻाल्हि कुझु यादि आहे शुरूआत में पहिरीं फ़क़ीर सोराब खे मुख थियो तॾहिं पहिरियों असांजो राजड़ो बाग फ़क़ीर हा उहो मुख हुयो जी साईं पोइ उन ई छा कयो त हिकिड़ी माई राजड़े शादीअ तां मथां शादी कई हा पीर साईं ते दांर सी त केवल हिन नाहिकु कयो आहे
पाण फरमाए तो फ़क़ीर जा ज़ाल में ठीक कर, जा मुखाई में ठीक कर। उनजो क़िबला ज़ाल खे मूं निकाह जहिड़ो कोन छॾींदुसि, बाक़ी मुखाई तो पीसे मुखाई त लाहे। माना को संग जो मामलो, संग बंद जो मामलो, ठीक है, उन्हें को उते छॾबो। हां, तंहिंखां पोइ पीसे हांडे के क्यों घुराई? हां, पोइ पीसे छा कयो, दावतूं सभु थरा छॾिया घुराई, दावतूं। जी साईं, दावती माण्हू। हा, दावतूं माण्हू जेको दावत जो मुखी, दावत कंदड़ उहे अची गॾिया, उहे पाण नज़र फेरे फ़क़ीर सोराब ते नज़र कयूं, पाण जो हिकु मुख उहो आहे। कहिड़े दावत जो आहे? गणक दावत जो। अच्छा, त उन ते चऊं क़िबला हीउ चोर आहे, हीउ छोकर आहे, पाण जो हिकु छोकर असांखां न सुधरियो त पोइ असां पीरी करे छा कयो? माना उन वक़्तु सवाल फ़क़ीर नंढी उमिरि जो हो। हा, नंढो उहो मुख थियो वियो। पोइ मुखाई फ़क़ीर सोराब जी जेका आहे ज़ाहिरी ॻाल्हि था कनि, फ़क़ीर त 7 साल आहे, जंहिंमें 4 साल ज़ेल में, 3 साल मुखाई हलाई आहे। माना हे जेको गाज़ी थियो पोइ माना फ़क़ीर गिरफ़्तार बि थियो? हा साईं। किथां थियो, कीअं थियो, ख़बर हुई थोरी? हा साईं, थियो इंडिया मां। हां, हा, पर हुन पासे जिसर मेरा मां हितां भाॼी रुपए जॻह ही जेको मुक़ाबला थिया, सभु ॻाल्हियूं थियूं, ज़ोर वधियो, पोइ फ़क़ीर भॻा वञी उते, पोइ हीउ गिरफ़्तार इंडिया मां जिसर मेरा ॿाहिरि मेरा मां थियो, जिसर मेरा मां पोइ ॿाहिरि में उतां जेको वरी मटायूं सो इन हैदराबाद सिंध जेल। हां, पोइ इन जेल में अची हिते 4 साल जेल में हो। 4 साल, चौथे साल जेल में जा फांसीअ जो हुकुम हो। पोइ वरी वॾनि जी महिरबानी सां कंहिं बि नमूने सां थी, माफ़ी थी, पोइ छुटी वापसि आयो। माशाल्लाह। पोइ फ़क़ीर जिन जा फर्ज़ंद पुट औलाद में छा? पुट आहिनि, पुट हा, उहो हिकिड़ो शहीद थी वियो, ॿिया बि गुज़ारे विया। हाणे हुनजो पोटो आहे वॾो अली नवाज़। हा, असांजो दावतू आहे। हा, हाणे भला जेके इहे अञा ॿिया भला हिकिड़े हीअ फ़क़ीर जी तो ॿुधायो त हू शेख फ़क़ीर जे वालिद साहिब जो नालो छा हो पीउ जो? शेख जे वालिद जी ख़बर कान्हे, पुटु आहे हुनजो हाकिम नालो आहे। हाकिम। शेख जो तड़ कहिड़ो? रहाश असुल कहिड़ी आहे? तड़ ॻोठ लाखियो जो हो। हा, लाखी तड़, लाखी जो तड़। जी हा, लाखियो के नाले ते हूंदो? हा, उनजे पुट जो नालो आहे, उनजो पुट पाटरी जो नालो लाखियो आहे। लाखियो रखंदुसि। हा, असली नालो माण्हू। ऐं लुकमान ऐं अब्दुल्ला इन जी बि छो त असां जेको थोरो गाज़िन में ॾिठो आहे न, त हीअ 4 नाला जेके अछड़े थड़ वारे पासे वधीक आहिनि। लुकमान हिन में हाशिम जन जा हुयो। हाशिम जन जा? हा। इहो कहिड़ो ॻोठ किथे? ॻोठ हिन डबरियार जो हिते चयो, डबरियार पासे। हा, ऐं सेखियो राजा जेको इहो लाखीअ जो हुयो। हा, ऐं अब्दुल्ला फ़क़ीर दलाणी जेको इहे भूरिया चंदा हुई जेके वारो पठाणा में भोगम जेका ॻाल्हि थी, भोगम आई, हा, इन ई पासे जो हुयो। अब्दुल्ला ॻाल्हि कंदा त 7.5 मण वज़न हुअसि। एॾो हाठी वारो मुड़ुसु? हाठी वारी हो। हा, जेको हीउ मुंहुं त पछाड़ीअ पीरीअ मिठो, हीउ कमरो लथल बि एतिरो हूंदो हुअसि। ऐं उठ ते चढ़ंदो, वीचारी घोड़ी कान हूंदी, एॾो वज़न हुअसि। हा, अब्दुल्ला दाणे पोइ छा हो त पीरसी सरदार सूर्या बादशाह वटि अंग्रेज आयो त तुंहिंजा हुर कहिड़ा आहिनि? अब्दुल्ला हिकिड़े खे घुराए छॾियो आई, चई हिकु दाणो पोइतो आहे। तॾहिं चई वठी आहे। अब्दुल्ला जीअं बीठो त पीरसी सूर्य बादशाह त असांजो हुर हिकिड़ो पोइतो आहे। त हू बि हुन में शुरू मुछूं हित हुईसि, हीअं कयो हुन ॾेखण यार त अंग्रेज हेठि वञो करे, वरी उहो जंहिं महिल हू ॾेढी अखियुनि यार त हू वरी जो अब्दुल्ला यार त हीअं हेठि करे त हू त वियो हलियो। पोइ हुन मुछी जा छपर वॾा, पोइ पाण फरमायूं सूर्य बादशाह त फ़क़ीर अब्दुल्ला मुछा न कटिजा। हा, इहा बि ॻाल्हि आहे, माना मुछूं न कटिजी। हा, छो त हिकिड़ो शइ पर मर्द जी शान आहे, शान आहे, सुहारी शान आहे, हीअ बि शान आहे। हा, वरी कहिड़ा पीसे मोकिलियो कंहिं कम लाइ। इहो किथे थोरो अंदाज़ो थिए त मिसाल पीर साहिब जी आहे, इहा किथे दरगाह शरीफ़ ते थी आहे। दरगाह शरीफ़ ते थी आहे। वरी पीसे कंहिं मोकिलियो कंहिं कम लाइ, को दुश्मन हो या उहो फ़क़ीर कमु करे आयो। पीसे ख़बरूं पुछियूं, पाण चयो भला ख़बर ॾे, शींहं होशियार पीसियो कोन त मारी मथां, बाक़ी धकी करे अचे। आयो, ख़बर ॾे, चई क़िबला धक आहिनि, बचंदो? चई धक क़िबला अब्दुल्ला जा आहिनि, बचनि मुश्किल आहे। अहिड़ा धक आहिनि। उहो मरी वियो। पोइ मुछूं डंग करे पाण फरमाए त मुछूं न कटिजा। छुटी गादी पीरसी छट दणी बादशाह सफ़र ते संभरियो। हीअ गादी मौजूदु गादी गुज़री वई। इहा दावत हुई। उन में छा हो त मंगन जे आरिसर जे विच में जेको संगामत हुई, उन संगामत में पैसा खाई अब्दुल्ला खाई वियो। संग बि मंगन खां कोन ॾियारी, संग बि उन साम्हूं कोन आई। पीरसी ते दाह थी, छट दणी बादशाह
केतिरा एतिरा एतिरा पैसा आहिनि ये संग वठो ॾियां उहो संग बि उन बनाए छॾियो पाण फरमायूं त कर ख़बर ये तोखे पैसा आहिनि झाओ खे बुलाईंदा वो संग जे संग उन बनाए छॾियो पैसा भरे ॾे पैसा केॾा की खाई छॾियो पाण जो पैसा भरे ॾींदा मां मुछा पटे छॾींदुसि त चई किबला जी मुछूं पटींदो त तुंहिंजूं रखाईंदो मूं तां बार लहंदो त पीछे डबर जी पर वञी वरी मोटियो पर उहे मां कीअं कि तुंहिंजे बाबे जूं रखाइलूं आहिनि रखाई उन ई हुजे जो तूं पटींदो त धणी आहीं त मूं तां बार लहंदो हा चई ॿुधायो आहे ख़बर करे ॿुधाई हा पाण चयो हीउ खाई छा ॾींदो हुई मां जे खज़ाने में आज सरो खणी वञो हुनजो असीं खणूं कोन बसि ॻाल्हि थी ढकु भलो भलो साईं भलो फ़क़ीर साईं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि